अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मोबाइल ठाराणी आहे? हा भली ठाराए थी साईं, मां वेठो आहियां थी को मसलो न कोई का दुकान अंगूठे लाइ खोलियो आहे छा? तव्हां ॾे त खणी आयो आहे मोबाइल। मोबाइल ठाराइणी हा न, ये मोबाइल आहे। ये भी हाणे का मोबाइल आहे यार, कमाल आहे। तव्हां बि यार कहिड़ी मोबाइल चेनायूं वठो था, उछलियो हिनखे छड़ी करे उछले छो तो दिमाग ख़राब थी जा। मोबाइल छो तो उछले बा खेत आहे किनी मोबाइल आहे हिनखे छा ठाराए सामे किनी आहे बाबा। रोज फोन ते ॻाल्हाईंदो आहे, सऊदी ॻाल्हाए थो, दुबई ॻाल्हाईंदो आहे। ॿियो छा त बंदि थी वई आहे यार। हे हाणे मोबाइल ठाराए छा कंदो? तव्हां ईअं फ्रीअ ते वेठे वियो, अहिड़ी ठाहिणी मां वरी ख़राब ई न थींदी। तमीज़ सिख, तरीक़ो सिख। खणी मोबाइल उछले थो, मूंखे मोबाइल ठाहे ॾे न, इहो उछले थो। तव्हां फ्रीअ ते आराम सां वियो, अहिड़ी ठाहींदुमि जो वरी ख़राब ई न थींदी। हा अहिड़ी वीआईपी ठाहे ॾे, मोबाइल तो उछले। असां अॼु ताईं मां कंहिंजे दुकान ते न वियो कि मोबाइल खे उछले। हिते वियो, तव्हां आराम सां वियो, ठाहियूं था। आहे साईं माना मोबाइल ते ठाराइण बेकार आहे, पर तव्हां चओ त ठाहे ॾियांव। बाबा हलंदी आहे यार, छो छा में बेकार आहे? हलंदे हलंदे बंदि थी वई आहे। हा बंदि थी वई आहे। मां अहिड़ी ठाहियूं मां वरी कॾहिं ख़राब ई न थींदव। बस ऑन करे ॾे, बस चलो। हा न, हा हर शइ हलंदे हलंदे बंदि थी वई आहे। अहिड़ी ठाहींदुमि माना ख़राब न थींदी। तव्हां ॿुधायो चांहि पीअंदो? हा पींदा वञी पीए अचो आराम सां, वेठो वञे साईं ठाहे वठा हिन। असांजी कस्टमर जी बेइज्जती था कयो, या चांहि जी सलाह न आणो या चांहि घुरायो। हिते ठाहे ॾियांव हाणे। हा साईं मोबाइल ठाहे ॾे त चांहि बस। अहिड़ी ठाहे ॾींदुमि मां वरी करे। हा ठाहे ॾे नी, यको त न लाइ चवां थो एॾी अहिड़ी छा। फर्स्ट क्लास ठाहे ॾे, रावण भाउ सही अचे। ए छा थो करे? दिमाग़ ख़राब थी छा? ओ ये छा थो करे? साईं ठाहिण ॾियो न, हाणे असांखे कमु करणु ॾियो न पंहिंजो। न हलंदी। ए साईं बाक़ाइदे हाणे यकीन करे या हलंदी न, जहिड़ा धक आया अथसि। रुमाल ॾियो, पायो रुमाल ॾियो। अची हे वठो, हे हाणे कॾहिं ख़राब न थींदी साईं, वठो खणी अचो। कॾहिं हे छा कई? कॾहिं ख़राब थींदी न, मां चवां थो। छुटी पई जान हमेशह लाइ। हे ऑन करे ॾिनई, वरी ख़राब ई न थींदी कॾहिं बि। अलाए कीअं मोबाइल करे छॾियई, कॾहिं ख़राब ई न थींदी न, हाणे त जान छुटी पई। हलो आवाज़ अचे थो? हा कॾहिं ख़राब न थींदी हाणे। हे ख़राब तूं भॼी छॾी आहे यार। उस्ताद तूं सम्झाए हिनखे यार। उस्ताद हे ॾिस, हिनखे मां मोबाइल ख़राब थी पई आहे, हथोड़ी धक आया त हे असर करे छॾे। असल में मां मानी खड़े हुअमि, उस्ताद मां आहियां। ही भाऊ हिते वेठी थोरो धुंधो फिरो आहे न। पोइ हे केरु आहे? हिनखे कमु न ईंदो आहे। पोइ हिन छो हथोड़ी? हे आहे केरु जो हिनखे मोबाइल न ॾियो आहे ठाहिण लाइ। यार हाणे मां जान छॾाई, मां रोज़ रोज़ ख़राब थिए, कॾहिं ख़राब न थींदी हाणे। यार इहो ग़लति कई न। तव्हां पुछा कयो उस्ताद केरु आहे? पोइ कंदो छा आहे भला? छा आहे? घुमंदो फिरंदो आहे हिते, मस्तानो आहे। हा मस्तानो। हे तूं ग़लति तो मुंहिंजी मोबाइल विझाए छॾियई सॼी। असल में हिनखां पुछियो आहे त उस्ताद आहे या न आहे। ॿियो तव्हां चओ हाणे, तव्हां माण्हू खे चओ यार मूंखे मुंहिंजी मोबाइल भॼी पई, मूंखे मोबाइल तव्हां भराइजो न। कराईंदो हुनखां मस्तानो। मस्तानो तुंहिंजे लाइ, असांजे लाइ दादा, हो तुंहिंजे लाइ मस्तानो आहे। असांजी मोबाइल भॼो। ओ मस्ताना काठिया, ओ मस्तानो, हे मुंहिंजी मोबाइल भॼी वई अथव। खिले तो मुंहिंजी मोबाइल भॼी अथव, त तव्हांखे ख़्यालु नथो अचे। सभु मस्ताना मोबाइल भॼी छा कयां? हलो अचे थो आवाज़? हलो नथो अचे आवाज़, खिलंदा था अचो।